न्यू सैदाबाद लॻ ॻोठ जाफ़र हाजाणो जे ॻोठाणनि तरफ़ां SHO फॉरेस्ट पुलिस स्टेशन बठू केटी ख़िलाफ़ न्यू सैदाबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील मूजिब गुज़िरियल ॾींहुं ॻोठ जाफ़र हाजाणो में ज़रई फसल अंदरि चोपाए माल दाख़िल थियण तां हाजाणा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़े ऐं धुरियुनि जी 21 ॼणनि जी ज़ख़्मी थियण खां पोइ ॻोठ जाफ़र हाजाणो में ख़ौफ़ जी सूरत हाल पखेड़ियल आहे। पुलिस इम्कानी झेड़े खे टारण लाइ ॻोठ अंदरि पुलिस पिकेट क़ाइमु कई। पुलिस धुरियुनि जे ख़िलाफ़ अलॻि-अलॻि FIRूं दाख़िल कयूं आहिनि, जॾहिं त हाजाणो बिरादरी जे हिकु धुर खमीसो हाजाणो, अलहॾिनो हाजाणो ऐं रियाज़ हुसैन हाजाणो जी अॻवाणी में अटकल 50 खनि माण्हुनि न्यू सैदाबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि मीडिया खे ॿुधायो आहे त ॻोठ जाफ़र हाजाणो में अनवर हाजाणो ऐं संदसि माइट हर वक़्तु बिना लाइसेंस वारा हथियार खणी ॻोठ अंदरि हर वक़्तु हवाई फायरिंग करे सॼे ॻोठ खे ख़ौफ़ज़दा ऐं हरासा कंदा रहनि था ऐं ॻोठ जे माण्हुनि सां बहाना करे झेड़ा कंदा रहनि था। हुननि मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त SHO फॉरेस्ट पुलिस स्टेशन बठू केटी जे अॻवाणी में पुलिस असांखे हरासा करे रही आहे। अनवर हाजाणो ऐं संदसि माण्हुनि खे तहफ़ुज़ पई ॾे, असां सां इंसाफ़ कयो वञे।